वरा वरा ज़ुल्म थी। हाँ ज़ुल्म थियो वरी छा थियो? न इहो सुठो थियो। अरे मोर का हिकिड़ी टेंशन त खण न जेकॾहिं ज़ुल्म थियो त उहो सुठो कोन थियो बा ऐं जेकॾहिं सुठो थियो उनखे ज़ुल्म थोरी चइबो छो त सुठो सुठो आहे ऐं ज़ुल्म ज़ुल्म आहे। तूं सही ॿुधा तूं चवणु छा थो चाहीं? अलाए वरा ख़बर कान थी पई त अलाए सुठो थियो अलाए ज़ुल्म थियो। भला ॿुधाईंदे सही आख़िर थियो छा? चक्कर खान मारिजी वियो। हाँ हाँ इहो वरी कीअं? बाबा राति चक्कर खान सतावड़े ते सोरे जे घर वियो। उते अकबर खान ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे तफ़ करे छॾियो। मतलब त अकबर खान पंहिंजी धीउ ऐं न्याणे खे मारे छॾियो। ओ ईअं सफ़ा 16 आना ईअं छो अथई? ॾुख थियो यार चाकर खान सां ईअं न थियणु घुरिजे पर वरी ॿिए पासे खां ॾिसूं था त अकबर खान बि पंहिंजी जाइ त सही आहे। हीअं त असां मवालियुनि खे बि गैरत त गैरत ईंदी आहे। अबा मोर अकबर खान त वॾो नालो आहे हुन जी गैरत खां असांजी गैरत त कुझु बि कान्हे का। मोर सही चयो न ॻाल्हि सम्झ में आई? वॾा सही चयो अथई पर सम्झ में आउठो कोन आयो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।